ਹਾਂ धनाश्री महला पंजवा छड़ाए लियो महाबली ते अपने चरण परात श्री राम श्री राम। कॾहिं तव्हां गुरुमुखनि जे अखर वातो निकिरनि न गुरुमुख जे ॿाहिरि ज़ाहिर कीअं थिए तव्हां गुरुमुख आहियो तव्हां गुरुनि जो संग कयो था जीअं संसार ॻाल्हायो तीअं तव्हां ॻाल्हायो तव्हां मुख़्तलिफ़ ॻाल्हायो तॾहिं ख़बर पए न तव्हां गुरुमुख आहियो परमात्मा जी हे जेका अचरज कारीगिरी आहे छा अचरज कारीगिरी आहे अचरज विझण वारी हिकु हिकु शइ तोखे कीअं ठाहियो अथई छा जवाबु ॾींदे हिन खां मथे अचरज कहिड़ो आहे हिन खां मथे अचरज कहिड़ो आहे बसि हिकिड़ो ई अखर आहे महापरबल आहे छा कॾहिं निकितो आहे असांजे वातो माया महापरबल आहे जेका छिण छिण में वारा करे थी वेहणो आहे पाणी पीअणो आहे रोटी खाइणी आहे हीअ खाइणी आहे हे ई पाणी पीअणो आहे हिन ई जाइ ते वेहणो आहे हे आहे बसि इहा तोखे माया चई रही आहे इहो तूं माया जी ग़ुलामी थो करे पियो तूं पंहिंजे भरोसे न आहे तूं माया जे भरोसे आहे भोग जे भरोसे आहे हे बि हुजे हे बि हुजे हे बि हुजे हिन में असां बि अची वियासीं चङे जे संग मां चङो न थींदो माण्हू अमीर बणाए छॾींदो असां फ़क़ीर माण्हू बरेली विछाइण वारा मां बिटको न कंदो आहियां रोज़ु कंदो आहियां दादा असां वटि असां जंहिं प्रभु जे भरोसे वेठा आहियूं भंडारा हलायूं था उन में असां पंहिंजा कपिड़ा ऐं खाधा पैसनि सां घुरायूं बाज़ारि मां असांजो प्रभु भरोसो कोई सिखी वञे चुप थी करणी पए कि पैसो सिर्फ़ु दान ऐं भंडारे में हलाइणो आहे असांखे जेकी साईं ॾे जहिड़े जहिड़ा माण्हू मनाए था वञनि ओड़ा कपिड़ा ॾियनि था ओड़ा उन्हनि खां मथे ॿियो कपिड़ा पाइबा आहिनि छा जेके मनाए था वञनि उहे ओड़ा खाधा था ॾियनि खाइणो आहे पाइणो आहे करिणो छा आहे ॿियो पर गुरुनि पंहिंजे चरणनि सां छिके वरितो न पुट जेकी बणिजे अचे वाह वाह मर्द बोईअ जो हर हाल में ख़ुशि आहे जेके मिले वाह वाह जेके मिले वाह वाह अॼु के नवां वेठा आहिनि न ॻाल्हि ॿुधाइनि पंहिंजी भैया वेठो आहे मां कुटिया में वेठो आहियां नारूमल जंहिं दरबार शेवा था चई साईं तव्हां कोट सिबायो पर मूंखे कोट आहे सियारो हो चवंदो ॿियो न हे 2 टे साल हलंदो ॿियो न उतां उथी करे 2000 हिनखे उन्हनि में ॿीटी साईं में फस्ट क्लास कोट हलंदो हो 80 जी ॻाल्हि आहे ॾेई हलियो वियो हीअं थिए हिन जी ॿुधाए साईं 2000 ॾेई वियो मां चयो न बसि 2 टे साल मुंहिंजो हलंदो कोट ॿियो न कोट मुंहिंजो इरादे जी मज़बूती हुजे न परतखी मिसाल आहे घुर्ज खां वधीक छा आहे अप्रिकिर हिनखे छा चइबो आहे योग में यादि कयो न अप्रिकिर घुर्ज खां वधीक न रखे हिनखे अप्रिकिर चइबो आहे ऐं गीता में भॻवानु चयो अथऊं जेको घुर्ज वधीक रखे त उहो चोर आहे करे केस कयो कृष्ण ते तूं छो थो चईं ईअं श्री राम श्री राम वाह भाई वलीराम साहब भाई चेतनराम चई ब्रांड जी बोतल आई हा ब्रांड जी बोतल दवा में खपाइबी आहे कंहिंखे डुक तकलीफ़ ईंदी आहे उते चेतन हे विराए ॾे हे 5-7 ॼणा वेठा हुते बाबा हे त पाण हकीम छा दवा में खपे हले वेंदी बि खपाइसि
अरे सुठी शइ खे वरी एतिरो ख़्यालु करिणो हलो हटाएसि छॾाए लियो महाबली ते हे माया छा कर महाप्रबल आहे और ये जेका अचरज कारीगी आहे परमात्मा जी इनखे कोई सम्झी न सघियो आहे अगरि सम्झो आहे कोई त कुझु को लिखियो अथऊं छा माना थोरो सो थोरो बि न संतनि सम्झो आहे बसि उहो शांति में रहंदा आहिनि कॾहिं हस्ताक्षेप न कंदा आहिनि तो ब्रह्मा विष्णु महेश बि परमात्मा जा वीचारा आहिनि वीचारा आहिनि मां खोले न चवंदो आहियां जेके हिते हेठि हुजनि त पिटकोड़ पइजी हुजनि तूं असांजे भाउ खे एतिरो धन ॾिनो आहे जेके ब्रह्मा पैदा कया के अंधा के मंडा के कहिड़ा तकलीफ़ वारा असांखे ॾोहो कयोसीं हे कयोसीं रहणु ॾिनसि जवाबु नथो मिले मां तव्हांजो हिते नथो ॻाल्हायां वरी कंहिंखे को गाॾो थो हलाए को मज़ूरी थो करे को नौकिरी थो करे को सिर बणे वेठो आहे हिते छॾिनसि भई असां कहिड़ो ॾोहो कयोसीं असांखे हे न ॾिनोसीं छॾिनसि विष्णु खे माना वीचारा थिया न असांजे पूजा करे माण्हू थका आहिनि अरे परमात्मा जी पूजा कयो भाई साईं 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 सिंध में साईं 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 जर्नलिस्ट साईं परमात्मा साईं आम साईं अचो साईं वियो अचो साईं वियो अचो साईं वियो हिंदू मुस्लमान साईं 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 बसि साईं परमात्मा जो नालो आहे जंहिंजो अंतर हिस्से जो हली रहियो आहे उनजी शक्ति हलाए रही आहे केरु तव्हांखे ॿुधाईंदो खुलिया करे हातम जी माउ हिते बस्ती जी 10 साल पाणी नथो वञे वात में 10 साल पई आहे मरे नथी मां कृपाल सिंह शीशाणी माता सोभरा जी सौटी के जवान हलिया था वञनि केरु चए तूं ईअं न ईअं कर भॼंदा तूं ईअं न ईअं कर हिकु न काले वार हिकु न धोले वार अच्छा वार ते रहनि सुहागणी हिकु न काले वार ते रहनि ॾुहागणी हिकु न परणे राति वेंदा कंत मर भॼंदा कोन आहे रबनू तूं न ईअं कर हिकु न जे कर पुत्र ते पोतरे बहूं हिकु न जे कर धीअ ते ॾोतरे बहूं हिकु न जे कर हिकु पुत्र सो बि वेंदा मर भॼंदा कोन आहे रबनू तूं न ईअं कर मां खोटिया ॿार जे करे अर्जनदास मूंखे अमरूमल जो भेणियो शादी मां कोठी न थियसि पोइ वरी धीअ ॼायसि मां ॿुधो त ॾाढी छठी कयनि धीअ ई न रही क्या सम्झाइए ज्ञान अज्ञानी जीव को नमन मीठी होए संचिए गुड़ गिय से पढ़ी कर्म री चूक मिटे न पीअ से जेका तुंहिंजे कर्म जी चुक आहे परमात्मा बसि ॿार लाहे छॾियो बसि हिनजो कर्म आहे लिखण वारो उहो आहे पर ॿार लाहे छॾे मुंहिंजो कर्म आहे तूं भाए थो न मां हे कयां थो त तोखे ठोके छॾे चङो हे तुंहिंजो कर्म आहे उहो परमात्मा बि न मेटींदो पढ़ी कर्म री चूक मिटे न पीअसियूं भॼदा जो जाहूं को सुभाउ मिटे न जीअसियूं सुभाउ मिटिजे नथो श्री राम मूर्खनू हसवारी हाथियां घोड़ियां पंडित फिरे प्यादा फाटियां जोड़ियां सुघड़ कन मज़ूरी तन मूर्खां जे घर भॼदा कोन आखे रबनू त न ईअं कर कहिड़ी लीला हुनजी आहे तॾहिं पंहिंजी भक्ति में रंग में रचायो इन माया चकर खां बचायो माया छिन छिन में वारा कर इहो छिन बाज़ार घेर हे टपड़ तव्हांखे छिकींदा पिया अच मूंखे वठो भोग त मां तोखे भोॻियां उहो टपड़ भोग जा हिते पिया हूंदा तूं भोगजी पूरो थी वेंदो दोखो ई दोखो दुनिया दोखो बरतरी रखियो मां सम्झो मां भोगनि खे भोगींदुमि पर भोगनि मूंखे भोगे छॾियो
भोगंग तो भोगंग वही मम भोग राम श्री राम जॾहिं ॿुधंदा तॾहिं संभालियो बसि जब जागो तब सवेरा ॾाढो सुहिणो अखर आहे ओहो छिलाए लियो महाबली ते अपने चरण परात पंहिंजे चरणनि सां जोड़ियो हा एक नाम दियो मन मनता बसि हिकु नाम ॾिनो मन खे मंत्र ॾिनो मन मंता हा बिनस न कतहूं जात जेको कॾहिं नास न थिए बसि नाम नाम सखी बाबा रही आहे बसि रही आहे हा सतगुर पूरे कीनी दात सतगुरु पूरन इहा बख़्शिश कई हा हर हर नाम दियो कीर्तन को भई हमारी गात भॻवान खे घुरायो आहे तॾहिं कोठी में सफ़ाई कई अथई हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं साईं जंहिंजो शव रखियो आहे 45 साल ॿुहारी न पई आहे कमरे में डर की कहिड़ो नाम सां छो कुझु बि न करिणो हासा खे वाह संत हुया कोई नओं प्रोग्राम कुझु बि न ठाहिणो नओं कुझु न करणु आहियूं असां बसि लहण ॾियणी वधंदी बसि जेकी नओं कंदो लहण ॾियणो वधायो त काई बि मूट कयो नओं प्रोग्राम ठाहियो आहे बसि संत प्रोग्राम ठाहींदो न आहे उनजो सभु ठहियलु हूंदो आहे जेकी बि आहे जेकी आहे हलाए बसि कुर्बान भागनि सां हिननि जो संग मिलियो आहे तंहिंजे करे हा राव अंगीकार कियो प्रभु अपने भक्तन की राखी पात प्रभु अंगीकार कयो भक्तनि जी पत रखियईं हा नानक चरण गए प्रभु अपने शरण गए प्रभु अपने प्रभु अंदरि वेठो आहे सभिनी जे शरण रहूं जहिड़े हाल में दुख में सुख में मान अपमान घाटे नफ़े संयोग वियोग यश अपयश निंदा उस्तुत संयोग में जहिड़े हाल में रखे वाह वाह हा सुख पायो दिन रात तो सुख पाईंदासीं ॾींहुं राति बोल गुरु नानक देव